अस्सलाम वालेकुम साथियों, आऊँ आहियां एजाज़ अली। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल A4B ऑफिशियल। दोस्तों, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, सब्सक्राइब करे वठो। साथ वारी जेकी घंटी जो बटन हूंदो आहे उन ते ज़रूरु क्लिक कजो, जीअं तव्हांखे असांजी हर नई ईंदड़ वीडियो आसानी सां मिली सघे। दोस्तों खे थोरो ईज़ी वेठा हुआसीं, असां चयो दोस्तनि सां कचहरी करे वठूं, दोस्तनि खे हिकु वीडियो ठाहे ॾेखारियूं। जीअं असांजो अॼु सामान असां घुरायो होसीं नओं दुकान ते, पंहिंजे दुकान ते असीं मौजूदु आहियूं। तंहिंजे करे असां चयो त दोस्तनि खे दुकान बि पंहिंजो ॾेखारियूं, शॉप ऐं सामान बि कोई नओं घुरायो आहे थोरो जंहिं उहो बि दोस्तनि खे ॾेखारियूं। जीअं जी दोस्तों, हाणे तव्हांखे सामान ॾेखारियूं पिया। ये ओसाका टाइप आहे, ओसाका जी टाइप आई आहे, तमामु बहितरीनु टाइप आई आहे। तव्हां बिल्कुलु मां इहे सुठी टाइप आहे, तव्हांखे मां थोरो खोले ॾेखारियां। हे ॿिन्हिनि टाइपनि खां माना तमामु बहितरीनु टाइप आहे। ओसाका जी टाइप हिन में जेको आहे त चिकनाहट वग़ैरह बि सुठो हूंदो आहे ऐं सुठी क्वालिटी जी टाइप आहे। इहा जेकॾहिं तव्हां इस्तेमालु करणु चाहियो त बिल्कुलु बहितरीनु टाइप आहे ओसाका जी टाइप। ऐं ॿियो असां घुरायो आहे हे सामान आहे। हिन दॿे में ॾिसूं, तव्हांखे खोले ॾेखारींदा हिन दॿे में छा सामान आहे। थोरो हे हाणे तव्हांखे खोले ॾेखारूं पिया त इन दॿे में छा सामान आहे। असां थोरो घुरायो आहे। हिन में आहिनि रेडी वारा ट्यूब, रेडी वारा ट्यूब बि हे ॾिसो तव्हां, हे जेको आहे सर्विस कंपनी जो ट्यूब आहे, तमामु बहितरीनु ट्यूब आहे। जेकॾहिं तव्हां अगरि रेडी जो ट्यूब वठणु चाहियो त सर्विस कंपनी जो वठंदा कयो, जीअं त ट्यूब इहो तमामु बहितरीनु ट्यूब आहे, सुठी क्वालिटी जो ट्यूब आहे। हिन में जेको आहे कार शिकायत वग़ैरह न हूंदी आहे, सर्विस जो ट्यूब आहे, बिल्कुलु तमामु बहितरीनु ट्यूब आहे। ऐं हे ट्यूब पिया आहिनि ऐं हिननि सां गॾोगॾु असीं ॿियो जेको सामान घुरायो आहे, हे काबला वग़ैरह नट वग़ैरह पिया आहिनि, हे तव्हां ॾिसी सघो था नट। ऐं हिननि खां अलावा असां ॿियो सामान घुरायो आहेसीं, हे तव्हांखे ॾेखारियां थो मां। हाणे हिन में त बसि रुॻा ट्यूब पिया आहिनि। हाणे इन खे कयूं छा हेॾे, पोइ वरी तव्हांखे सामान ॾेखारियूं। हे असीं बेल्ट घुराया आहिनि, बेल्ट बि तव्हांखे थोरो खोले ॾेखारियूं त कहिड़ा बेल्ट आहिनि। हे बेल्ट असां घुराया आहिनि, जेका माना नवां हाणे आया आहिनि। हे तमामु बहितरीनु बेल्ट आहे, गोल्डन कंपनी जो बेल्ट आहे। अगरि तव्हां कॾहिं बि वठणु चाहियो गोल्डन कंपनी जो बेल्ट वठंदा कयो। छा आहे त हिन में तमामु सुठो बेल्ट आहे। हिन में धागा वग़ैरह टाइट हूंदा आहिनि, माना का बि टुटण ऐं इन जी शिकायत न ईंदी आहे। इन बेल्ट में तमामु बहितरीनु बेल्ट आहे। तव्हां जेकॾहिं वठणु चाहियो त इहो बेल्ट ई वठंदा कयो। हाणे हे बेल्ट थी विया। हाणे तव्हांखे मां वरी ॿियो सामान ॾेखारियां। हे बेल्ट हिते रखिया पियो। हाणे दोस्तों, मां तव्हांखे हिन दॿे जी वरी अनबॉक्सिंग करे पियो ॾेखारियां, खोले पियो ॾेखारियां त हे दॿो हाणे ॾिसूं था हिन में छा सामान आहे। हाणे हे दॿो तव्हां ॾिसी सघो था, तव्हांखे मां खोले ॾेखारियां। हिन दॿे में जेको सामान आहे तक़रीबन लोह जो ई सामान आहे हिन में सॼो। हे तव्हांखे मां हिते खोले थो ॾेखारियां। हिन में के नट पिया आहिनि, सिर्फ़ु ॿियो कुझु न आहे। वरी हिन खे हाणे हेॾे रखियूंसि पाण। हाणे तव्हांखे मां खोले ॾेखारियां हे जेको सामान आहे। हे नलके जा, नलको सम्झंदा, नलको जेको थींदो आहे पाणी वारो, उन जा आहिनि हे कलप, जंहिंखे असीं कलप छॾींदा आहियूं। उनखे घुटे करे पोइ मथां नलको जेका आहे हथी फिट थींदी आहे, उनजी नलको हलंदो आहे पाणी वारे नलके जी, माना हे कलप आहे। ही सामान दोस्तों हाणे ॾिसो त हीअ असां सामान घुरायो आहे। हीअ आहिनि रंग जूं डबियूं, जेको रंग आहे कलर सेलेक्ट कलर आहे, तमामु बहितरीनु कलर आहे। हे जेको आहे जो रंग वग़ैरह चमकदार हूंदो आहे रंग, हीअ तव्हां कॾहिं बि वठणु चाहियो त इहो कलर वठो ऐं बहितरीनु कलर आहे। हिन जी चमक वग़ैरह तव्हां पाण ॾिसी सघो था। ऐं हिन सां गॾोगॾु हे छोटियूं डबियूं आहिनि ऐं ॿियो हे वॾी बाल्टी बि थींदी आहे। हिन में हर कलर हिन में मौजूदु हूंदो आहे ऐं बाल्टी चूनो ऐं ॿिया सामान मुकमिल रंग असां वटि मौजूदु आहे। अगरि तव्हां वठणु चाहियो त वठी सघो था, मुकमिल रंग जो सामान मौजूदु आहे। ऐं हिन कंपनी में बि हर डिज़ाइन जा ऐं हर नंढा वॾा दॿा असां वटि मौजूदु आहिनि। 5 किलो वारी बाल्टी हुजे, चाहे दॿा हुजनि पाव वारा, सभई असां वटि मौजूदु आहिनि। अगरि तव्हां अलावा तव्हांखे ॿियो सामान ॾेखारींदा आहियूं त हे थियूं बाल्टियूं। हाणे असांजो नओं सामान हुयो इहो, हाणे तव्हांखे ॾेखारींदासीं पंहिंजो दुकान जो विज़िट कराईंदासीं थोरो।
ही हुई असांजी अॼोकी वीडियो जंहिंमें तव्हांखे पंहिंजे दुकान जो सामान ॾेखारियोसीं ऐं पंहिंजे दुकान जो विज़िट करायोसीं। हाणे ॿी वीडियो ताईं ॾींदा एजाज़ अली खे इजाज़त। आख़िर में तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, असांजे चैनल A4B ऑफिशियल खे सब्सक्राइब करे वठो। मिलंदासीं हिकु ॿी नई वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।